कंडियारो जे ॻोठ अलीहसन कंधर जे रवासी 134 वरनि जे ड्रीही ते मार माणींदड़ अलीहसन कंधर पंहिंजी ज़िंदगी में कहिड़ा लाहा चाढ़ा ॾिठा, इन हवाले सां ॾिसूं था अवामी आवाज़ टीवी जे रिपोर्टर फारूक अली घांघरो जी हीअ रिपोर्ट। जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कंडियारो जे भरिसां कंधर जे इलाइक़े में, जितां जो ॻोठ आहे अली बख़्श कंधर। उते असांजो हिकिड़ो पीसन शख़्स आहे जंहिंजो चवणु आहे त हुन पंहिंजे ज़िंदगी जूं 134 बहारूं ॾिठियूं आहिनि। उन्हनि बहारुनि जे बारे में ऐं मुख़्तलिफ़ ज़िंदगी जे बारे में हुन खां पुछंदासीं त हुन पंहिंजी इहा ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे। जी चया असां अव्हां खां पुछंदासीं त तव्हां जेके पंहिंजूं ज़िंदगी जी 134 बहारूं ॾिठियूं आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं गुज़ारियो आहे। पहिरियों मुंहिंजो सुवालु इहो हूंदो त तव्हां जेको आहे सो कहिड़ा कहिड़ा दौर ॾिठा आहिनि जेके तव्हांजे लाइ हिकिड़ा यादगार दौर हुजनि। हिकिड़ो ॾढाई उमिरि में मां 12 साल दुकानु हलायो आहे रेज़की जो, उहो बि हूंदो हुओ मूंखे, ऐं पंहिंजी ज़मीन बि हूंदी उहा बि संभालींदो अॼु ॾींहुं ताईं आहे। जेके दाऊं हुयूं त उन वक़्तु बि कुझु फुल लुट वग़ैरह हुई त तव्हां उन हवाले सां छा चवंदो पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां, कंडियारे जे हिसाब सां, त का हिते बि का अहिड़ी फुल लुट हुई या हितां वारा जेके हिंदू ऐं मुस्लमान हुया उहे अमन पसंदि हुया, को बि अहिड़ो को मसइलो हिते न हुयो? न मसालो कुझु बि न हुयो, झगड़ो न झगड़ो हुओ न, झगड़ो त हाणे 2-3 साल थिया आहिनि त वधी वियो आहे। अच्छा औलाद केतिरो आहे तव्हांखे? औलाद मूंखे 4 पुट 3 नियाणियूं 7 बचा। अच्छा, उन्हनि जूं शादियूं थियल आहिनि? हा, उन्हनि जूं शादियूं थियल आहिनि औलाद जूं? हा, सभिनी जूं। उन्हनि जो औलाद आहे, पुटनि जो औलाद आहे। अच्छा, उहे कीअं तव्हां सां हींअर बि मोहबत कनि? हा मोहबत में मूंसां जेके वरी जेको कावड़ियल आहे त भली पंहिंजी जॻह सां। अच्छा, तव्हां हिन वक़्तु वारी मोहबत खे कीअं था ॾिसो जेका पोइते तव्हां? हींअर मोहबत जेका आहे ई कान, हर हिकु में जहिड़ो आहे घर में, ग़रीब आहे गुरबो आहे चङो भलो आहे, उहो घर में झगड़ो अथसि। त पहिरीं तव्हांजे वक़्त में ओताकियूं कीअं हुयूं? अमनो माल ॿधो पियो हूंदो त चोरी कोन थींदी। हाणे साईं घरनि में चोरी कयूं था वञनि, फुलूं था कनि माण्हुनि खां वाट ते। तव्हां फर्ज़ंदा आहियो साईं जा, त तव्हां ॿुधाइजो त तव्हां पंहिंजे वाल साहब जी ज़िंदगी खे पंहिंजी ज़िंदगी में कीअं ॾिठो आहे, हुनजी उथणी वेहणी रहणी कहणी महिमाननि सां, या जीअं घर खां पंहिंजे उताक ताईं अचे थो त तव्हां कीअं ॾिसंदा आहियो हुनजी ज़िंदगी खे, त हुनजी तबियत कीअं हूंदी आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह, जीअं हिकिड़ी ख़ुशहाल जीअं चंड जो को या सिज पंहिंजी उथंदी ॾेखारींदो आहे न, अल्हम्दुलिल्लाह अॼु बि असांखे वाल साहब मां एतिरी उमेदूं ऐं अहिड़े तरीक़े सां हुनजो अचणु हौसला अफ़ज़ाईअ सां महिमान वग़ैरह जेको बि कुझु जेको आहे देसी परदेसी अचणु हुनखे मोहबत ॾियणु, असां सां बि तक़रीबन जेको आहे सो दोस्तनि वांगुरु जेको आहे ज़िंदगी गुज़री आहे अॼु ताईं। माहौल लॻो पियो आहे अलाए छा मां छा, जॾहिं असां हिन मेखाने ते या हिन माना जहान वटि अचूं था, उनजी मोहबत ॾिसी उनजो सुकून ॾिसी असां पंहिंजे माना हिते दरगाह ते या मेखाने ते वेही रहंदा आहियूं। वञण जी का बि माना उमेदु न हूंदी आहे, हुनजी एॾी का हिते मोहबत संगत साथ जी आहे जो असांजी दिलि न चवंदी आहे को घर वञूं। असांखे हिते एॾो सुकून आहे ऐं हेॾो माना जहान आहे। जी नाज़रीन, हींअर तव्हां हिन ॻोठ जे पुराणी ऐं वॾी उमिरि वारे जेको आहे सो बुज़ुर्ग जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, चाचे अली अहमद जूं, त हुन जेको पंहिंजी ज़िंदगी जो हाल वाल कयो उहो तव्हां ॿुधो, त हुन पोएं ज़माने जे हवाले सां ऐं अॼुकल्ह जे दौर जे हवाले सां बि तव्हांखे ॿुधायो त पहिरीं दौर में केतिरी मोहबत हूंदी हुई, अॼुकल्ह उहा मोहबत नाहे रही। चाचे जो तव्हां ॿुधो त हुनजो जेको प्यार ऐं मोहबत रहियो आहे उहो बाग़नि ऐं बाग़ीचनि सां रहियो आहे, ऐं हुनजो इहो ई पैगाम आहे त तव्हां पंहिंजे माहौल में बाग़ ऐं बाग़ीचा रखो ऐं पंहिंजी मोहबत पखेड़ियो। कैमरामैन अब्दुल वहीद चन्ना सां गॾु फारूक अली घांघरो, अवामी आवाज़ टीवी कंडियारो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।